सिंझरो रिपोर्टर हैदराबाद चांग सिंझरो में GDA पारां वॾो पावर शो सिंध जे सदर पी सदरदीन शाह समेत NA 209 जे उम्मीदवार मोहम्मद खान जूणे जो ऐं PS 42 जे उम्मीदवार जाम नफ़ीस अली खान PS 40 जे उम्मीदवार दस्तगीर राडड़ ऐं अहम अॻवाननि शिरकत। सिंध दुनिया जो अमीर तरीन ख़तो रहियो आहे, उन करे हर दौर में हिते अची माण्हुनि मुस्तक़िल रिहाइश अख़्तियार कई आहे। किन हिन धरती के पंहिंजी मां सम्झियो आहे त किन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे तबाह ऐं बर्बाद कयो आहे। मौजूदा पीपल्स पार्टी भी अड़न लुटेरनि जी पनाह गाह आहे, जिन गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में जेका गुरबत ऐं लाक़ानूनियत आंदी आहे, उन सां 80% माण्हू गुरबत खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारनि था। लेकिन हिन भेरे अवाम जो जज़्बो ऐं जोश कंहिं वॾी तब्दीलीअ जो पेश ख़ैमो साबित थींदो। अहिड़ो इज़हार फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जे सदर ऐं GDA जे मरकज़ी अॻवान सैयद सदरदीन शाह राशिदी संजोरो जे स्टेडियम ग्राउंड संजोरो में N 209 तां GDA जे उम्मीदवार मोहम्मद खान जूणे जो PS 40 जे उम्मीदवार ग़ुलाम दस्तगीर राजड़ जाम नफ़ीस अली खान जी मौजूदगी में हज़ारे माण्हुनि जे मेड़ खे ख़िताब कंदे ऐं मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ात दौरान कयो। साईं जिन चयो त 2011 जी महाबोर में पीपल्स पार्टीअ वारनि ॼाणी वाणी सॼे सिंध ॿोड़ाई। हिक तरफ़ लखे माण्हुनि खे बेघर कयो वियो, उन बाद हाय घोड़ा मचाए दुनिया मां अरबे रुपयनि जा फंड ऐं सामान वठी पंहिंजा ऐं पंहिंजनि वाठनि जा बिब भरिया ऐं माण्हुनि जी रोशन मुस्तक़बिल लाइ का प्लानिंग करण बजाए उन्हनि खे रुगो इनकम सपोर्ट ज़रिए लखे माण्हुनि खे पिनायो वियो आहे ऐं संदन इज़त नफ़्स खे मजरूह कयो आहे, जंहिंजो अहसासु हाणे हर नंढे वॾे महसूसु कयो आहे। यूनिस साईं वधीक चयो त पीपल्स पार्टी वारा हर इलेक्शन में अॻु में ऑफिसरनि मार्फत ऐं इलेक्शन वारे ॾींहुं टेक्निकल मार्फत सां मुखालिफ़नि जे वोट कास्टिंग वारी रेशो खे रोकण जूं चालू अख़्तियार कंदा आहिनि। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन पारां NA 208 ऐं PS 38 ते GDA जे उम्मीदवार सैयद ज़ैन शाह जी हिमायत में हज़ारे नौजवाननि ऐं शागिर्दनि नूनारी CNG खां रैली कढी, जेका शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुचण बाद शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि मार्केटनि ऐं कारोबारी मर्कज़नि में वञी सैयद ज़ैन शाह जे चूंड निशान तारे ते वोट ॾियण जी अपील कई। उन खां अॻु मुख़्तलिफ़ हंधनि ते शहरियुनि पारां नौजवान जी रैली ते गुलनि जी वर्खा करे शानदार अजिया कई वई। रैली जी ख़ूबसूरती में नौजवाननि जे लिबास इज़ाफ़ो कयो, जिन अच्छा कपिड़ा ऐं ॻाढ़ी टोपी पाए रैली में शिरकत कई। होॾां शहरियुनि पारां हंधि रैली खे हाकारे मोट ॾियण बाद चयो त वोट अमानत आहे, जेको ज़मीर मौजूब ॾियण जो हुकुम आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते वोट सैयद ज़ैन शाह जी चूंड निशान तारे ते ठपो हणी ॾींदासीं, जंहिं ते रैलीअ जी अॻवानी कंदड़ नौजवान रमज़ान किरियो, मोहम्मद खान गद्दारो, एजाज़ अली उनड़ ऐं SUP फलक शेर और मोहम्मद बच्चन लेव अयूब खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं सकरन वासियुनि जा, जिन अॼु साबित करे छॾियो आहे त हू सिंध में सिंधी क़ौम जी बका ख़ातिर सुजाग थी चुका आहिनि, जेकी 8 फरवरी जो सच इनकलाब सां ॾिसण जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। होॾां रैली में शामिल हज़ारे नौजवान GA सैयद GA सिंध ऐं भेट पारार जा उभ ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। रिपोर्ट फियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस तां ॾोहारी आमो साम्हूं ॿिन्हिनि तरफ़नि खां फायरिंग जे नतीजे में हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मुक़ाबिलो खानपुर थाणे जी हद मुख़्तियार कार ऑफिस वेझो क़ौमी शहरा ते थियो। मोटरसाइकिल ते सवार 3 हारी वारदात करण जी कोशिश करे रहिया हुआ। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस खे ॾिसंदे ई ॾोहारी पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु ॾोहारी मौक़े ते ई मारिजी वियो, जॾहिं त ॾोहारी जा 2 साथी फरार थी विया। मारिजी वियल ॾोहारी जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शुरूआती इतलान मूजिबि मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नवाब जतोई तौर थी आहे। SSP शिकारपुर जी हिदायत ते इलाइक़े में पुलिस जी वॾी नफ़री मोकिली वई आहे ऐं फरार ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु कोशिशूं बि जारी आहिनि। मारिजी वियल ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे, वाक़िए जी वधीक जांच भी कई पई वञे। पुलिस जी कामयाब कार्रवाई ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां पुलिस पार्टी खे शाबाश, रोक रक़म ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जूं पिणु हिदायतूं बि कयूं। अपडेट ब्रेकिंग खानपुर में बाढ़ी वबाई सूरत अख्तियार करे वई। वधीक ॿारड़ो फौज, 40 ॿार अस्पताल मुंतक़िल, 10 ॿारनि जी हालत नाज़ुक, ॻोठाणनि जो एहतजाज। खानपुर महर में वबाई सूरत अख्तियार करे वई। वधीक हिकु ॿारड़ो फौत थी वञण बाद फौती ॿारनि जो अंग वधी सत थी वियो। ॻोठ जाफ़र गॾाणी में मौसूम ज़ामिन गॾाणी फौत थियण बाद साॻे ॻोठ में उरड़ी बीमारीअ में 40 ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौत थियल ॿाड़ी जी साॻे घर सां वास्तो रखंदड़ रिज़वान, सरफराज़, लाल खान, रुखसाना, वहीद, सुहेल, मज़हर, अज़हर जानिब गॾाणी जी हालत नाज़ुक, मुख़्तलिफ़ अस्पताल मुंतक़िल। उरड़ी विघी फौत थियल मौसूम बाड़ी ज़ामिन गॾाणी जे रहवासी जो वाहर न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि, पर सिहत खाते ख़ामोशी तमाशाई बणियल आहे ऐं के बि उपाउ न वरिता आहिनि। मुतासिर ॻोठाणा हिन वक़्तु 40 खां वधीक ॿारनि जी छोकिरियूं ऐं छोकिरा आहिनि, अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिर ॻोठाणा
सेक्रेटरी पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां NA 208 ते नामज़द उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद पार्टी वर्करनि सां गॾु तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो, जिते हिन अलॻि अलॻि नेक मर्दनि जी औताक़नि ते कार्नर वेहकूं कयूं, जंहिंमें खान मोहम्मद जलालानी, अनवर अली जलालानी, दर मोहम्मद जलालानी, फतेह मोहम्मद जलालानी, अब्दुल हकीम जलालानी, गुलाम रसूल जलालानी, जुंगान खान जलालानी, गुलाम रसूल कीरियो ऐं सावण खोसो जूं औताक़ूं शामिल हुयूं। जिते गुल मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त असांजो इलेक्शन में बीहण जो बुनियादी मक़सदु ज़ालिम खे ललकार आहे, छाकाणि जो असीं ॾिसूं पिया त गुज़िरियल 15 सालनि में ख़राब हुकुमरानी सबबि सिंध खे तबाह कयो वियो आहे, मुल्क मां ईमानदारी खे ख़त्म कयो वियो आहे, 2 नंबरी ऐं चोरबाज़ीअ जो राज क़ाइमु थियल आहे, जंहिंखे ख़त्म करण लाइ इमरान खान जा सिपाही मैदान ते लथल आहिनि। कचहरी दौरान मीज़बाननि पारां गुल मोहम्मद रिंद खे सहकार जी ख़ातिरी कराई। उन मौक़े ते गुलाम मुस्तफ़ा जलालानी, हिसाम खान रिंद, अमीर गुल रिंद, इकबाल रिंद, फ़हीम खान पाई, शहजाद रिंद समेत ॿिया पिणु मौजूद हुआ। ठुल रिपोर्ट फैज़ सूमरो इलेक्शन के हवाले से ठुल में JUI पारा इंतखाबी जलसा आम मुनक़द करायो वियो, जंहिंजो मेहमान ख़ास JUI सिंध जो जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद मामून सूमरो ऐं उम्मीदवारनि समेत ॿियनि अॻवाननि ऐं अवाम हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। होॾां NA 190 जे कम्बा जे आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो जे ठुल में ज़बरदस्त एंट्री। शहरिन दुकानदार ऐं कॉम्प्रेस अॻवाननि पारां गुलनि जी वर्खा करे हार पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते PS 1 जे कम्बा जो आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खोसो ऐं PS 2 ठुल जो JUI उम्मीदवार मीर शफ़ीक खान खोसो सां गॾिजी शहर में डोर टू डोर ऐं दुकानदारनि वटि वञी वोट जी अपील कई। शहरिन पारां ज़बरदस्त मोट। होॾां जलसे खे ख़िताब कंदे मौलाना राशिद मामून सूमरो चयो त अवाम वोट जे ज़रिए PP खां सिंध जो हिसाब चुक्तो कंदी। हिन चयो त PP नुमाइंदनि सिंध समेत ठुल जे तरक़ियाती कमनि जी मिद में आयल अरबें रुपया हड़प कया विया, जंहिं सबबि सॼे सिंध में को बि तरक़ियाती कमु नाहे थी सघियो। सिंध जी तबाहीअ जा ज़िम्मेवार PP नुमाइंदा आहिनि। हिन चयो त ठुल में मंज़ूर थियल करोड़े रुपयनि जी पीअण जी पाणीअ जी स्कीम जा बि पैसा हड़प करे शहर वासियुनि खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। अवाम खे अपील आहे त असांजे इतिहादी पैनल NA जे कम्बा जो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो, JUI NA कश्मीर जो उम्मीदवार मीर शाह ज़ैन खान बाजाराणी, PS 2 ठुल जो JUI उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद खोसो जे इंतखाबी निशान किताब ऐं खट खे वोट ॾेई कामयाब कंदा। हिन चयो त PP में धांधलीअ खे धांधली करण जो कोन ॾींदासूं। हिन चयो त मुख़ालिफ़नि खे सिर जो जवाबु पत्थर सां ॾींदासूं, अवाम खे जल्द ख़ुशख़बरी ॾींदासूं। सरदार मोहम्मद मियां सूमरो चयो त मुख़ालिफ़ अवामी समुंड खे ॾिसी बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। जो ही रिपोर्टर अहमद रोदनानी, हक न्यूज़। ब्रेकिंग न्यूज़। सेवण अस्पताल के अमले की लापरवाही सबब वाही बांदी वासी साफ़ी गुलाम नबी लगारी जो भाणज मौत के मुंह में हलियो वियो। साफ़ी जो चवण आहे त ॿारड़े खे नमूनिया की तकलीफ़ सबब सेवण अस्पताल में दाख़िल किया वियो। उन की तबियत में काफ़ी बेहतरी अची चुकी हुई। रात वारी शिफ्ट दौरान ड्यूटी ते मुक़रर अमले की लापरवाही सबब ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। साफ़ी जो वधीक चवण आहे त रात के वक्त सेवण अस्पताल शिफ़ा खानो न पर फाश जो अड्डो आहे। रात के वक्त मुक़रर अमलो रंग रलियूं मल्हाईंदे ऐं पैकेजनि ते ॻाल्हाईंदे नज़र अचनि था ऐं दाख़िल मरीज़नि तरफ़ उन्हनि जो को बि ध्यानु न हूंदो आहे। असांजे ॿारड़ीअ खे बि ज़ालिमनि ईअं पंहिंजी लापरवाही ऐं फैली कमनि में मसरूफ़ हुजण सबब बेवक़्ताइतो मौत मारे असां सां ज़ुल्म कयो आहे। अहिड़े मामले जो नोटिस वठी अमले ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी परवेज़ सनाई। पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे जंहिंमें इकलीअ जे वोट खे आम वोट सां गॾे छॾियो, जंहिंजो क्रेडिट शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾांहुं वञे थो। उन शहीद जे नाले ते अवां इकलेती भाइरनि वटि वोट वठण लाइ हाज़िर थिया आहियो। उहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान हाजी अली नवाज़ टांडियो वार्ड नंबर 7 में चूंड मुहिम दौरान ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त असांजा NA 208 ते सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं PS 38 ते गुलाम कादिर चांडियो उम्मीदवार आहिनि, जिनजो निशान तीर आहे। हिन चयो त माज़ीअ में बि इकलेती बिरादरी मल्हायूं आहिनि। हींअर बि साॻी उम्मीद सारे आया आहियूं, जंहिं ते खेसि यकीन ॾियारियो वियो त 8 फरवरी ते अवां खे अमली सबूत ॾींदासीं। उन मौक़े ते सैयद गुलाम अली शाह, PS 38 जो उम्मीदवार गुलाम कादिर चांडियो ऐं सैयद अली हैदर शाह पिणु मौजूद हुया। सेक्रेटरी NA 208 ऐं PS 38 ते ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस पारां नामज़द उम्मीदवार सैयद ज़ैन शाह जी हिमायत में यूनियन काउंसिल हमल फ़कीर लगारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलाइक़े जे नेक मर्दनि जी औताक़ुनि ते गॾिछाणियूं मुनक़द कयूं वयूं, जिते डॉक्टर सैयद ज़िया शाह ऐं GD अॻवान रहीम बख़्श संजराणी ॻाल्हाईंदे चयो त 8 फरवरी ते हक़ ऐं बातिल जो फ़ैसिलो थियणो आहे, जेको असां ऐं अवां जे अख़्तियार में आहे। उन करे वोट ॾियण खां अॻु सोचणो पवंदो त ऐवाननि में ईमानदार उम्मीदवारनि खे मोकिलियूं जेकी असां ऐं अवां लाइ आवाज़ उथारनि। हिननि चयो त गुज़िरियल 15 सालनि में सिंध खे कमज़ोर कयो वियो। सिंध जे माली वसीलनि खे विकिरो करे धारियनि जी लोथ खे सिंध में आबाद करण लाइ सिंध दुश्मननि जा साथारी ऐं सहकारी
बणिया। उन करे असांजी कोशिश आहे त सैयद ज़ैन शाह जहिड़े साफ़ सुथरी शख़्सियत खे NA 208 PS 68 ते कामयाब करे असेंबली में पहुचायो वञे त जीअं सिंध जी मालिकी करे उन खां अॻु मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त ओताकनि ते पहुचण खां अॻु जुलूसनि ते गुलनि जी वर्खा करे आजिया कई वई। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ सिंझरो GDA जे मरकजी अगवान सैयद सदरुद्दीन शाह राशदी सांगड़ में GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ जी रिहाइश गाह ते क़याम कयो। उते GDA वर्करनि मुलाक़ात कई। बाद में सिंझरो में खलीफो वरियाम फ़कीर ख़ास केली पारां जलसे के बाद खलीफे वरियाम फ़कीर ख़ास केली जे मांझाने में शिरकत कई। उन बाद झोल जाम ॻोठ के प्रो रैली जी सूरत रवानो। हर हंधि तारीख़ी इस्तक़बाल कंदे भेट पगार नारनि जी गूंज। उन मौके ते GDA N 209 उम्मीदवार मोहम्मद खान जूणे जो VS 40 उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ PS 42 उम्मीदवार जाम नफीस अली खान फ़कीर ज़फ़रुल्ला वरियामानी फ़कीर तारिक वरियामानी वक़ार हुसैन जट अली हसन निज़ामानी सईद खान निज़ामानी खलीफो कासिम फ़कीर महर हाजी खुदा बख्श दर्स फ़कीर दाऊद राजड़ फ़कीर अल बेलो मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। काज़ी अहमद रिपोर्ट सां इलाइक़ो काज़ी अहमद 8 फरवरी ते थींदड़ आम इलेक्शन जे सिलसिले में PP सिटी जो हिकु इजलास PP तालके जनरल सेक्रेटरी अली रज़ा चांडियो जी सदारत हेठि पीपल्स हाउस दोस्त मोहम्मद कॉलोनी काज़ी अहमद में थी गुज़रियो। इजलास में PP सिटी सदर अब्दुल गफ्फार जतोई सिटी PP जनरल सेक्रेटरी कुर्बान लाशारी सिटी नायब सदर वडेरो नबी बख्श मान्यूटो सिटी यूथ सदर फारूक अहमद मरी डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्लाह डितो खोसो इंफॉर्मेशन सेक्रेटरी रज़ा मोहम्मद ख़ास केली समेत ॿियनि पार्टी उहिदेदारनि कारकुननि वर्करनि शिरकत कई। उन मौके ते PP तालके जनरल सेक्रेटरी अली रज़ा चांडियो ख़िताब कंदे चयो त वर्क जे सिलसिले में काज़ी अहमद सिटी जे 7 वार्डनि में वर्क शुरू करणु तोड़े शहर खे पार्टी झंडनि सां सिंगारण लाइ सभिनी वर्करनि खे गॾियल तौर कोशिशूं वठण लाइ ही गॾिजाणी रखी आहे। 8 फरवरी ते PP जे नामज़द उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ डोर टू डोर दर ते वञी वोटरनि खे क़ाइल करण लाइ वञणो पवंदो। चूंडनि जे हवाले सां काज़ी अहमद जे इजलास में पार्टी वर्करनि कारकुननि उहिदेदारनि अज़म वरजायो त हर सूरत में जिदोजहद करे PP उम्मीदवारनि खे कामयाब कराए पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुल्क जो वज़ीर आज़म कंदासीं। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो इंतहाई ॾुख जी ख़बर आहे। कुछ देर पहिरियां टालर जो मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में शदीद ज़ख़्मी थींदड़ शख़्स सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में फ़ौत थी वियो। संदसि सुञाणप पब्लिक स्कूल रोड ॻोठ मीर शहदाद खान टालपुर जे रिहायशी मीर फैज़ ममन टालपुर तौर थी वई। संदसि इलाज ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त तालके थाणे जी पुलिस टालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॿुधायो वञे पियो त टालर ड्राइवर थॾे तां फ़रार थी वियो। ईमान सहाफ़त काज़ी अहमद रिपोर्ट सां इलाइक़ो काज़ी अहमद जे शेर मोहम्मद कॉलोनी जो रहवासी चौपाई माल जो वापारी गुलाम कादिर राव गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद मालपेड़ीअ मां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा शक ज़ाहिर कंदे गुम थी वियल जे गुलाम कादिर राव जे चाचे मोहम्मद रमज़ान राव मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो भाइटो कल्ह हैदराबाद मां कंहिं खां पैसा वठणु वियो। उन सां गुज़िरियल ॾींहुं 12 बजे मंझंदि ताईं राब्तो हो। उन खां पोइ नंबर बंदि अथसि। मुंहिंजे भाइटे वटि 10 लख कैश हुया। उन हटड़ी थाणे ते रिपोर्ट पिणु दाख़िल कराई। अञा ताईं को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। आला इदारनि खे संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कजे थी। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो सिंधड़ी तालके अंदर इलेक्शन सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। उन सिलसिले में PS 46 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अॻूणो MPA से ज़ुल्फ़कार अली शाह NA 211 पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी ऐं सैद रियाज़ हुसैन शाह खुरासानी सां गॾु तालके सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ बशीराबाद मां पारां हाजी हाशिम दर्स चौधरी इरफान चौधरी अरशद चौधरी नोमान चौधरी अकरम चौधरी राशिद सज्जाद आरई रोहान आरई रमज़ान आरई लुत्फ़ लायर दर्स समड सूमरो ज़ुल्फ़कार लुंड यूसुफ समो शकूर संग्रासी इम्तियाज़ संग्रासी मंगन मोर रहमो बरादरी पारां एडवोकेट शौकत रहमो फारूक रहमो खैर मोहम्मद रहमो मलोक रहमो इस्तियाक रहमो नियाज़ मोहम्मद रहमो गाज़ी रहमो मां थींदो वर्क मोहम्मद जे सिलसिले में UC रोड शरीफ़ मुंगन मोर बशीराबाद फैला दियो तगो सर हिंगोर नो सिंधड़ी जे पारां संदसि शानदार आजिया करे गुलनि जी वर्खा पिणु कई वई ऐं नौजवाननि पारां झुमराणी संदसि आजिया कई वई। उन मौक़े ते PP उम्मीदवार से ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु हो त तक ते असांजी पोज़ीशन मज़बूत आहे, इंशाअल्लाह असां कामयाबी माणींदासीं। ॿिए तरफ़ ॻोठाणनि पारां आयल महिमाननि खे अजरक ओढाईंदे खेनि वोट ॾियण जो पिणु यकीन ॾियारियो। तंहिं बाद PS 46 जो PP उम्मीदवार से ज़ुल्फ़कार अली शाह UC ढेर मिठो फ़कीर जे ॻोठ बशीराबाद पहुतो, जिते पिणु संदसि शानदार आजिया गुलनि जी वर्खा करे झूमरियूं हयूं वयूं। उन मौक़े ते ज़ुल्फ़कार शाह चयो त तव्हांखे अॻुवाट मुबारकूं हुजनि त PP जा उम्मीदवार कामयाब थी विया। असां सदाईं हितां जे मसइलनि जा आवाज़ ऐवाननि में बुलंद कयो। ऐवान साफ़त सूमार समय
नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद PPPS 80 जे उम्मीदवार अब्दुल अजीज झूणे जो NA 227 जे उम्मीदवार इरफान जफर लगारी जी कामयाबी लाए फरीदाबाद में चूंड वक्त मुहिम नवाबजादा बुरहान खान चांडियो सरदार अहमद खान डेपर PP अगवान जुबैर अहमद झूणे जो जिले वाइस चेयरमैन शेर चांडियो डाडो गुलाम रसूल चांडियो एजाज हुसैन चांडियो रेस ऐं ॿिया फरीदाबाद में UC फरीदाबाद जे चेयरमैन जुल्फकार अली अब्बासी वाइस चेयरमैन सेठ सिकंदर अली डेरो जी दावत ते पहुता नवाबजादा बुरहान खान चांडियो के बोस्की जो पटको पेश किया वियो ऐं आयल मेहमानन के सेठ सिकंदर अली डेरो PP फरीदाबाद जे सदर जुल्फकार अली अब्बासी साईं कादिर बख्श चांडियो ऐं ॿियनि अजरकनि टोपनि जा तोहफ़ा पेश किया उन मौक़े ते PP अगवान नवाबजादा बुरहान खान चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रिपोर्ट वकार हुसैन जैकबाद में थेम हाउस ते PS1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरिया जी हिमायत में जलसो मुनक़द कियो वियो जंहिंमें सरदार अब्दुल नबी खान थीम सरदार अब्दुल गफ्फार थीम सरदार हमजा खान थीम मीर शाहनवाज खान थीम एडवोकेट अब्दुल करीम थीम PP अगवान बाबर अली थीम जंहिंमें थीम बिरादरी वाली तादाद में शिरकत कई अगवानन खिताब कंदे चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा NA 190 मीर इजाज हुसैन जखरानी PS1 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी के वोट ऐं सपोर्ट करण जो ऐलान आई ऐं आख़िर में PS1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी खिताब कंदे चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब अवाम जी पार्टी आहे जंहिं हर दौर में अवाम जी ख़िदमत कई आहे इंशाअल्लाह इलेक्शन जे ॾींहुं 8 फरवरी ते इलेक्शन में कामयाबी माणे अवाम जी ख़िदमत जो जज़्बो जारी रखंदासीं आख़िर PS1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी पारां थेम बिरादरी जो शुक्रियो अदा कयो मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह पॉपुलेशन वेलफेयर ज़िले ऑफिसर मैडम गुलनाज टालपुर पारां मटियारी लग कोट अनवर शाह में फैमिली हेल्थ मेलो लगायो वियो जंहिंमें पॉपुलेशन डिपार्टमेंट पारां औरतुनि खे 5 सालनि जे वक़फ़े लाइ मुफ़्त दवाऊं रत जी चपकास फैमिली प्लानिंग जा मुफ़्त मशवरा ॾिना विया उन्ही मौक़े ते सर शुएब अख्तर शाह सैद जुनैद अकबर शाह सैद नवीद हैदर शाह ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कई उन्ही मौक़े ते अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर पूरे ज़िले में पैदाशी वक़फ़ा माहिरनि सां गॾु ॿार खे सुठी सिहत ॾियणु ऐं बहितर फैमिली प्लानिंग लाइ जदीद तरीक़े सां मुफ़्त मेडिकल मेलो लगायो वियो आहे जीअं हर ख़ानदान असांजी फैमिली हेल्थ मेलो मां फ़ाइदो वठी सघे ऐं पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल सुठो ठाहे सघे उन्ही मौक़े ते पॉपुलेशन डिपार्टमेंट जे तालका ऑफिसर इम्तियाज़ हाशमाणी लेडी डॉक्टर तहमीना काज़ी डॉक्टर बच्चल डॉक्टर सिंघार फयाज़ हाशमाणी ऐं ॿिया शरीक मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह मटियारी शहर शाहपुर दरपुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे PS 57 उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान जे मान में कार्नर गॾजाणी रखी वई ऐं मुकमल हिमायत जो ऐलान कियो वियो कार्नर गॾजाणी सैयद फैज़ल हबीब शाह रेस निसार खान खटियाण वडेरे मोहम्मद बख्श गाओ ऐं वडेरे आरिफ गाओ जी अगवानी में रखी वई खादिम हुसैन ख़ास के लिए मोहम्मद ख़ास के लिए पंहिंजी बिरादरी समेत हिमायत जो ऐलान कयो ऐं ॻाल्हाईंदे चयो त 8 तारीख़ ते ॿई ठप्पा तीर ते हणी PP जे उम्मीदवारनि खे कामयाब कराईंदासीं उन मौक़े ते रेस हमज़ा खटियाण वडेरो हारून बारेजो वडेरो मोहम्मद हसन गाहो हाजी यूसुफ ख़ास केली वडेरो नूर मोहम्मद गाहो नवीद ख़ास केली गुलाम मुस्तफ़ा ख़ास केली ऐं ॿिया शरीक हुआ मीरपुर खास रिपोर्ट सूमार समय जो पाकिस्तान सनी तहरीक मीरपुर खास डिवीजनल ऑफिस पहुंचण ते हर हिकु आज़ाद उम्मीदवार NA 211 NA 212 सैयद अली नवाज शाह सूबाई अगवान पाकिस्तान सनी तहरीक जे सूबाई अगवान मोहम्मद अली चुश्ती ज़िले अगवान साजिद कादिर डिवीजनल सदर हाफिज़ तारिक कादरी ज़िला जनरल सेक्रेटरी सलमान ब्राडर सिटी सदर इमरान सिराज अतारी जो इस्तक़बाल कियो उन्हनि जे जल्द मशावरत बा सनी तहरीक जी हिमायत जो यकीन ॾियारियो ऐवान साफ़त सूमार समय जो टकराइन रिपोर्ट काजी जावेद सनाए पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 208 ऐं PS 38 जे उम्मीदवार सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं गुलाम कादिर चांडियो जी चूंड मुहिम जे सिलसिले में राजा ख़ानज़ादा पारां कार्नर गॾजाणी मुनक़द कई वई जंहिंखे ख़िताब कंदे मथे उम्मीदवारनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त असां अवां खां वोट कारकर्दगी जी बुनियाद ते घुरूं था छाकाणि जो गुज़िरियल 4 भेरा चूंडजण बाद जेकी तरक़ियाती कम करा आहिनि इहे कंहिंखां ढकियल छुपियल न आहिनि बल्कि खुलियल किताब जी आहिनि हिननि चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिन मुल्क खे आइन ॾिनो जंहिं तहत अॼु मुल्क हलायो वञे थो असीं सम्झूं था पीपल्स पार्टीअ जूं खोड़ सारियूं क़ुर्बानियूं ऐं तारीख़ूं आहिनि जेके ॿिए कंहिं पार्टीअ जूं न आहिनि हिननि वधीक चयो त इंशाअल्लाह चूंड जी अचण खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान ते अमल करायो वेंदो जंहिंमें 50 लख घरनि जी तामीर पिणु शामिल आहे उन खां अॻु मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया कार्नर गॾजाणी में गुलाम शाह लगारी हाजी अली नवाज़ चांडियो असद अली मक्सी हाजी उबैद चांडियो इम्तियाज़ हुसैन राव अता मोहम्मद उनड़ वहीद अहमद राव अल्ताफ़ हुसैन राव अशरफ अली गद्दारो शमन अली चांडियो ऐं ॿिया PP वर्कर ऐं ख़ानज़ादा बिरादरी जा मोज़िज़ पिणु शरीक हुआ नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद में शाह गोदड़ियो रोड ते फुरूं धाड़ा बंद करियो बदअमनी खे बंजो ॾियो शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो
फरीदाबाद थाणे जी हद में हिक रात में 3 ॼणनि खां फुर्जूं वारदातूं थियूं आहिनि। पुलिस नज़र नथी अचे, शहरी वापारी गैर महफ़ूज़ बणियल आहियूं। फरीदाबाद जे सियासी समाजी शहरनि अली दोस्त चांडियो, कामरेड मुख्तियार चांडियो, अली मुराद चांडियो, आरिफ चांडियो, मखण डेरो ऐं एहसान बिरोई जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट ते धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त फरीदाबाद थाणे जी हद में बदअमनी वधी वई आहे। हिननि चयो त हिक रात में शाह गोदड़ियो रोड ते हथियारबंदनि जी कहरी कार्रवाई करे 3 शहरनि खां फुर करे विया आहिनि। फरीदाबाद पुलिस रोड तां गाइब आहे। हिननि IG सिंधी IG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त फरीदाबाद में अमन बहाल करायो वञे, फुर थियल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। सेक्रेटरी सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त 8 फरवरी ते थींदड़ इलेक्शन आम रिवाजी इलेक्शन न आहे। ही इलेक्शन चोरनि मां जान छॾाइण, मुल्क लूटींदड़नि जो एहतसाब करण ऐं सिंध जी बका ख़ातिर आहे। उन करे असीं इलेक्शन में हिसो वठी कामयाब थी उन्हनि चोरनि लुटेरनि जो एहतसाब करणु चाहियूं था। हू सकरण जे ॻोठ महर अली जमाली में कार्नर गॾजाणी खे ख़िताब करे रहियो हुयो। हिन चयो त पीपल्स पार्टी जे दौर हुकूमत में को अहिड़ो खातो न हो ऐं को अहिड़ो इदारो न हो जिते करप्शन जो निज़ाम न हुजे। हिननि पीपलैंड पटेवाली खां वठी 22 ग्रेड जे ऑफिसरनि खे रिश्वत जो आदी करे पंहिंजो हिसो पती रखण जे बहाने अवाम खे आज़ार में विझी छॾियो। नाजाइज़ कम त परे, पर जाइज़ कम बि रिश्वत खां सवा नथो कयो वञे। थाणो हुजे या रेवेन्यू खातो, आबपाशी खातो हुजे या को ॿियो कंहिं बि इदारे में अवाम जी पहुच नाहे। उन करे असीं इंशाअल्लाह कामयाब थी इहे सभु हराम खोरनि खे ख़तमु कंदासीं। उन खां अॻु ॻोठ महर अली जमाली जे हज़ारे माण्हुनि ख़ासि करे नौजवाननि सैयद ज़ैन शाह जो शानदार इस्तक़बाल करे मथनि गुलनि जी वर्खा करण बाद खेसि बोस्कीअ जो पटको ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कयो। उन मौक़े ते गॾु थियल हज़ारे नौजवान भेट पगार ऐं GA ज़ैन शाह जा उभ ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ, जिन वॾी वात ते ऐलान कयो त 8 फरवरी ते GDA जे निशान तारे ते ठपो हणंदासीं, पंहिंजी ईमानदारी साबित कंदासीं। सकरन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां NA 208 जे उम्मीदवार गुल मोहम्मद रिन जे मान में सकरन लग ॻोठ उस्मान जमाली में कार्नर गॾजाणियुनि जो एहतमाम कयो वियो, जिते गुल मोहम्मद रिन ख़िताब कंदे चयो त मौजूदा सियासी माहौल ऐं अवाम जो इमरान ख़ान सां लॻाव ॾिसी उहा हक़ीक़त साम्हूं आई आहे त PTI इख़्लाक़ी तौर कामयाबी हासिल करे चुकी आहे। हिन चयो त इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी खे इलेक्शन खां चंद ॾींहं अॻु सज़ा ॿुधाइण साबित करे पई त हिन मुल्क जो रियासती निज़ाम ऐं अदालती निज़ाम इमरान ख़ान मां ख़ौफ़ज़दा आहिनि। हिन उहो बि चयो त अॼु जेकॾहिं इमरान ख़ान आज़ादु हुजे हा त मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त थियनि हा, पर असीं अवाम मां हींअर बि पुरउमीद आहियूं त इंशाअल्लाह 8 फरवरी इनकलाब जो ॾींहुं हूंदो। कार्नर गॾजाणी में हिसाम ख़ान रिन, फ़हीम ख़ान पाई, नज़ीर हुसैन रिन, अमीर गुल रिन, निसार परियाड़ ऐं PTI जा वर्कर गॾु हुआ। उन खां अॻु महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। ब्रेकिंग न्यूज़ मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो मुस्लिम लीग नून मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं ज़िले NA 211 ऐं NA 211 ते आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। मीरपुर ख़ासि मुस्लिम लीग नून मीरपुर ख़ासि डिवीज़न जे सदर मीर सफदर टालपुर, नायब सदर मोहम्मद अशरफ, जनरल सेक्रेटरी ज़ाहिद कायम खानी, मुस्लिम लीग नून ज़िला मीरपुर ख़ासि जे सीनियर नायब सदर शेर ख़ान आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद अली नवाज़ शाह जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो। कॉन्फ्रेंस ऐमान साफ़त सूमार समय जो खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर PP उम्मीदवार मखदूम जमील ज़मान 216 NA जे कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जो ॻोठ अर्ज़ी हकड़ा में वॾेरो असगर हकड़ो ऐं अली गौर हकड़ो जी ॾिनल चांहि पार्टीअ में शिरकत। अॻवाणनि जो जलसे गाह में पहुचण ते मौजूद हकड़ा ॻोठ जे PP जी अलनजीए भुट्टो जे मखदूम जमील ज़मान जी सैयद मुमताज़ अली शाह जे नारनि सां माहौल खे जज़्बाती करे छॾियो। उन मौक़े ते इश्तियाक हकड़ो, वॾेरो असगर हकड़ो ऐं अली गौर हकड़ो ऐं ॿियनि हकड़ा बिरादरी जे तरफ़ां आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी लुंगी ऐं अजरक ओढायो वियो। जीअं त सैयद मुमताज़ अली शाह आयल मेड़ाके सां ॻाल्हाईंदे चयो त आउं निहायत शुक्रगुज़ार आहियां हकड़ा बिरादरीअ जो ऐं हिते आयल अवाम जो, छो त मूंखे यकीन आहे त ज़िले मटियारी जी अवाम PP ऐं मखदूम ख़ानदान सां गॾु आहे। बाक़ी रही ॻाल्हि त मुख़ालिफ़नि जे इतिहाद जी, त अहिड़ा इतिहाद हर भेरे इलेक्शन जे टाइम ते ठहंदा आहिनि, वरी पाण मुरादो टुटी वेंदा आहिनि। 8 फरवरी ते शींहं जो पुछ कटे ऐं तारे खे सोराख़ करे तीर जे निशान ते ठपो हणी मुख़ालिफ़नि खे शिकस्त जो मुंहुं ॾेखारिजो। जॾहिं त उन गॾजाणी में अकरम बलोच, अली ख़ान घांगलो, नबी बख्श जत, अली गौर हकड़ो, वॾेरो ग़ुलाम नबी हकड़ो समेत ॿियनि केतिरनि ई अहम शख़्सियतनि शिरकत कई। ठारू शाह 1.5 हफ़्तो अॻु मुबैना तौर सिपकियो अमलदारनि जी तशद्दुद में फ़ौत थियल सिहत खाते मुलाज़िम ज़ियाउद्दीन मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज नारेबाज़ी। ठारू शाह भरिसां
दरबेलो में मुबैना तौर सीपको अमलदारन असगर गोपांग ऐं गुलाम रसूल सान पारां बिजली जो वादू बिल न पियाण तां तशद्दुद करे मारियल सिहत खाते जे मुलाज़िम ज़ियाउद्दीन मेमण जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदन अज़ीज़न अब्दुल गफ़ार मेमण, अनीस मेमण, शहरियार शाहज़ेब मेमण ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त सीपको जे बासर मुलाज़िमनि असांजे पोरियत खे बिजलीअ जो नाजाइज़ बिल जमा न कराइण तां सख़्त तशद्दुद जो निशानो बढ़ायो, जंहिं करे हू फ़ौत थी वियो आहे। अहिड़ो केस ठारू शाह थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस बासर सीपको मुलाज़िमनि जी वांगारू बणियल आहे, जंहिं करे हिननि खे कातिल मुलाज़िम ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हिन चयो त सीपको मुलाज़िम सरेआम असांखे केस तां हथ खणण लाइ धमकाए रहियो आहे। हिननि चयो त फौरी तौर कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। मीरपुर खास रिपोर्ट सूमार समय जो क़ौमी तक NA 211 सूबाई तक PS 46 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी से जुल्फ़कार अली शाह आहिनि। दरगाह गोहर शरीफ में वॾो जलसो थियो, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। गॾिजाणी थी ऐवान साफ़त सूमार समय जो पीपल्स पार्टी जो चूंडियल काउंसलर GDA में शामिल। सकरन तालके जे यूनियन काउंसिल मोरियो इलाक़ो मां पीपल्स पार्टी जे टिकट ते कामयाब थींदड़ काउंसलर मीर मोहम्मद जतोई पार्टी मां बेज़ारी ज़ाहिर करे पीपल्स पार्टी खे अलविदा करण बाद सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर से ज़ैन शाह सां मुलाक़ात करे संदसि कम में किरदार मां मुतासिर थियण बाद GDA में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। ऐलान बाद हिन बिरादरी ऐं दोस्तनि समेत NA 208 ऐं PS 38 जे उम्मीदवार से ज़ैन शाह जी मुकम्मल हिमायत करे छॾी। उन मौक़े ते ज़ैन शाह ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं मीर मोहम्मद जतोई जा, जंहिं बिना कंहिं लालच जे असांजी हिमायत कई आहे। असीं खेसि उहो ॿुधाइणु चाहियूं था त असांजो पासो सिर्फ़ु ईमानदारी ऐं साफ़ सुथरी सियासत जो आहे। कोशिशि करे रहिया आहियूं त अवाम में सुजाॻी पैदा कयूं। जीअं अवां सुजाॻ थी चुका आहियो, ईअं ई हर माण्हू सुजाॻ थी ऐं मुल्क लुटींदड़नि समेत सिंध सां नाइंसाफ़ियूं कंदड़नि खे सुञाणनि त जीअं सभु कुझु उन्हनि जे रस्ता रोक कयूं। असां हिन वक़्तु सिंधी क़ौम मां पुर उमेद आहियूं त हू ख़ासबन खे 8 फरवरी ते ज़रूरु शिकस्त ॾींदी। मीरपुर खास रिपोर्ट सूमार समय जो 5 सालनि जो राहिल वल्द इम्तियाज़ ज़ख्मी, संदसि वालिद भी ज़ख्मी। सिविल अस्पताल मीरपुर खास काली खान पेट्रोल पंप साम्हूं तेज़ रफ़्तार कल्टस कार मुर्गीअ जी दुकान में दाख़िल थी। ऐवान सहाफ़त। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर UC से खर्च गुड वली मोहम्मद जद जी प्राइमरी स्कूल में घोसड़ो उस्ताद जी गैर हाज़िरी जे करे मौसूम ॿारनि जी तालीम तबाह थियण लॻी। ॻोठण नए स्कूली शागिर्दनि पारां नए उस्ताद खे बदिली करे हिते जे स्कूल में आणे ऐं मौसूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचायो वञे। ख़बर मूजिबि गुड वली मोहम्मद जद जे प्राइमरी स्कूल में उस्ताद घोसड़ो हुअण सबबि स्कूल में अक्सर गायब रहे थो। ॻोठ जे ॻोठाणनि अब्दुल सत्तार जद, दोस्त अली जद, फरमान अली जद, बाबली जद ऐं स्कूल जे ॿारनि ॿुधायो त स्कूल जो उस्ताद अक्सर गैर हाज़िर रहे थो, देर सां अचे थो, पोइ वरी मस्जिद में वेंदो आहे, उतां सिधो पंहिंजे घर लाइ रवानो थी वेंदो आहे, जंहिं करे असांजी पढ़ाई मुतासिर थिए थी। जॾहिं त नंढड़ा मौसूम ॿार सेखाट पढ़ाई लाइ वेंदा आहिनि त उन्हनि ॿारनि खे रस्ते में रोलू कुता तंग कंदा आहिनि। ॻोठाणनि स्कूल जे ॿारनि DO तालीम मटियारी खां मुतालबो कयो आहे त घोसड़ो उस्ताद जी बदिली करे मेहनती उस्ताद ॾिनो वञे त जीअं असांजी तालीम वधीक तबाह थियण खां बची सघे। जोही रिपोर्टर अहमद रोदनानी जोही लग ॻोठ सफ़र लुण जे रहवासी पसंद जो पणो कंदड़ पशम गोपांग मीडिया अॻियां आंदाहींदे चयो त मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां ग़ुलाम मोहम्मद लुण सां शादी कई आहे। सेमण कोर्ट में उन्हीअ खां पोइ मुंहिंजो पीउ ऐं ॻोठ जा वॾेरा मुंहिंजे मुड़ुस ॾेरनि जा वेरी थी पिया आहिनि। वॾेरे ख़ादिम गोपांग राति देर सां जोही पुलिस जे अटाला हथां मुंहिंजे मुड़ुस खे खंबे गुम करायो आहे, जंहिंखे आज़ादु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ग़ुलाम मोहम्मद जी अमर ज़रीना लुण चयो त मुंहिंजो पुटु पसंद जी शादी कई तॾहिं खां हिरासत कयो पियो वञे। IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू ऐं ॿिया वस वारा नोटिस वठी मुंहिंजे पुट खे बिना देर आज़ादु कनि। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद लगोड नूर मॉडल विलेज जे रहवासण शाज़िया खोसो ज़ाल अब्दुल हमीद खोसो पंहिंजे बयान में चयो आहे त तक़रीबन 6 महीना अॻु मूं घरां निकिरी पंहिंजे बिरादरी अब्दुल हमीद खोसो सां पसंद जी शादी कई हुई ऐं असां पाण में ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पर मुंहिंजा माइट मुंहिंजो मुड़ुसु अब्दुल हमीद खोसो ऐं साहुरनि खे कूड़नि केसनि में फसाइण समेत ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हू चवनि था त अवां असांजी छोकिरी शाज़िया खे अगवा कयो आहे। ईअं नाहे, उन ॻाल्हि में का बि सदाकत नाहे। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां। असां अला हकाम खे अपील था करियूं त मूं ऐं मुंहिंजे मुड़ुस खे ऐं साहुरनि खे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अगरि मुंहिंजा माइट मुंहिंजे अगवा जो केस दाख़िल कराइण उनखे कूड़ो सम्झो वञे।
खिप्रो रिपोर्टर गुल मोहम्मद शहर पीपल्स पार्टी जो उम्मीदवार बराए क़ौमी असम्बली तक NA 209 शाजी आता हमारी उम्मीदवार सूबा असम्बली तक PS एकेतारी अली हसन इंगोर जो खिप्रो शहर में मुख्तलिफ कॉर्नर गठजानियूं कयूं वयूं जिनमें मुख्तलिफ जाइन था थींदे रात देर सां बई उम्मीदवार कायम खानी पाड़े में शकील कायम खानी जे तरफां कयल कॉर्नर गठजानी में पहुता उन मौके ते उन सां गॾु साबिक़ चेयरमैन खिप्रो वसीम कायम खानी जनरल सेक्रेटरी पीपल्स पार्टी खिप्रो यूनिस कायम खानी सूबाई नायब सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी सरफराज राइडर उमर गुल हिंगोर जो अगोणो काउंसलर साबिक़ वाइस चेयरमैन अली हैदर हिंगोर जो शाहजहान मरी सां साबिक़ मशीर वज़ीर आला सिंध सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी डिस्ट्रिक्ट सदर लेडीज़ विंग रुखसाना नाशर वाइस चेयरमैन शाहीन बानो उन समेत काफ़ी कारकुन मौजूद हुआ। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर मरकज़ अहले सुन्नत शिकारपुर में शिकारपुर जे अगूणो MP आगा तैमूर खान पठान नमज़द उम्मीदवार PS 7 जी जामिया मस्जिदिया तालीम अल कुरान दरगाह शरीफ मुफ्ती अज़म शिकारपुर जो दौरो मरकज़ी जमात अहले सुन्नत जे सूबाई अगवान अल्लामा इब्न अल मुफ्ती लुत्फ़ुल्लाह कादरी मोहतमम जामिया मस्जिदिया तालीम अल कुरान दरगाह शरीफ जे साहबजादा हाफिज़ फज़ुल्ला नूनारी नाज़िम आला मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर सां मुलाक़ात करे दुआ वरती जामिया जी बानी मुफ्ती अज़म शिकारपुर मुफ्ती मोहम्मद नसरुल्लाह कादरी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते हाज़री भरे फातिहा ख़वानी कई चादर चाढ़े लाइब्रेरी जो पिण दौरो कियो। जामिया जे दौरे जे मौके ते असताज़ा अल इल्मा हज़रत अल्लामा इब्न अल मुफ्ती लुत्फ़ुल्लाह कादरी पारां आयल मेहमानन खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश किया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जो ॾोहारिन सां मुक़ाबलो ॿ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार हथियार हथ केस दाख़िल लकी गुलाम शाह पुलिस पंहिंजे हद में स्नैप चेकिंग लाइ निकितल हुई त शर लाड़ो वटि पुलिस खे फुर थियण जो इतला मिलियो। वाक़े जो इतला मिलंदे DSP ऐं SHO लकी गुलाम शाह अमले समेत पंहिंजी हद में नाकाबंदी करे छॾी। ॾोहारिन पुलिस खे ॾिसंदे ई फरार थियण जी कोशिशि कई पर पुलिस ॾोहारिन जो पीछो कयो। ॾोहारी पुलिस खे ईंदे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। शहर लाड़ो वटि ॾोहारिन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस जी जवाबी फायरिंग में ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ज़ख़्मी थियल ॾोहारिन जी सुञाणप अब्दुल क़दीर शर ऐं सैयद मुशर्रफ अली शाह तौर थी आहे। गिरफ़्तार ज़ख़्मी ॾोहारिन जे कब्ज़े मां 2 TT पिस्टल हथ करे केस दाख़िल कयो वियो आहे। ॾोहारिन जी फायरिंग सबबि ॻोठ लाल ख़ान शर जे रहवासी मुरीद हुसैन शर खे गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो जंहिं जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ज़ख़्मी गिरफ़्तार ॾोहारिन खे तिबी इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शुरूआती इतलाउनि मूजिबि ॾोहारी आदि ॾोहारी ऐं केतिरनि ई वारदातुनि में मुलविस आहे। वधीक जांच कई पई वञे ऐं जवाबदारनि जो क्रिमिनल रिकॉर्ड शिकारपुर जे थाणनि खां मालूम कयो पियो वञे। अवाम जी जान व माल जो तहफ़्फ़ुज़ शिकारपुर पुलिस जी अवलीन तरजीह आहे।